इल्म पढ़ण जे लाइ तो वञा मूंखे मोकल दे उन अमड़ चयो ओ मुंहिंजा बचड़ा मुंहिंजी त मोकल थी मगर गौर कजा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुने अब्दुल कादिर जिलानी जीअं पंहिंजी अमड़ खां मोकल वरिती आहे अमड़ कुझु अशरफियूं ॾींदी आहे गीदड़ो ठाहे पंहिंजे हथड़नि सां गीदड़ो ठाहे ॾींदी आहे उन गीदड़े में कुझु अशरफियूं विझी ॾींदी आहे ओ अम्मा हाणे मूंखे इजाज़त ॾे मोकल ॾे काफ़िले वारा मुंहिंजो इंतज़ार करे रहिया आहिनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुनो अब्दुल कादिर जिलानी जीअं पंहिंजी अमड़ खां मोकल वठंदो आहे जीअं मोकल वठंदो आहे अमड़ चवंदी आहे ओ मुंहिंजा बचड़ा वञी त सही तो मोकल बि ॾिए थी इजाज़त ॾेई इल्म सिखी अच इल्म पढ़ी अच मगर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखजा सुनो अब्दुल कादिर जिलानी पंहिंजी अमड़ खे फरमाइंदो आ ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा उहा कहिड़ी ॻाल्हि जे जो मां ख़्यालु कयां सुणे अब्दुल कादिर जिलानी खे पंहिंजी अमड़ चवंदी आहे ओ मुंहिंजा बचड़ा जेकॾहिं कोई भी शख्स मिलई का ॻाल्हि पुछई जा का ॻाल्हि चवे त कॾहिं बि कूड़ न आणिजा सुणे अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजी अमड़ खे फरमायो ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा मां वाइदो थो कयां त मां कॾहिं बि कूड़ कोन हणंदुसि सुने अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह तआला अलैहि काफ़िले वारन सां हली पियो आहे जीअं हली पियो आहे त जंगल में पहुता चवंदा त राति ते ता टिको छा कंदा खीमा हणंदा खीमा हणी करे जीअं सुमंदा अञा सुमंदा बि कोन निके त पोरू ईंदा डाकू ईंदा ने चोर ईंदा उहे चवंदा कंहिं वटि छा आहे किन अशरफ ॾिनो किन सोन ॾिनो किन दौलत ॾिनी सुनो अब्दुल कादिर जिलानी नंढड़ो आहे अञा नंढड़ो हुन ॾे केर बि कोन ईंदो आहे हिकिड़ो इने माण्हू ॾिसी करे चोर ॾिसी करे परे खां ईंदो आहे तूं त हितां परे अची असां पंहिंजो कमु करे हलिया वेंदासीं सुने अब्दुल कादिर जिलानी ने चोर के फरमायो ओ चोर छा मूंखे छा तो नाज़ुक समझो मूंखे छा तो कमजोर समझो ॿियनि वटि दौलत त मूं वटि बि दौलत उन चोर सुने अब्दुल कादिर जिलानी के फरमाया तो वटि छा आहे सुने अब्दुल कादिर जिलानी फरमायो मूं वटि 40 अशरफियूं सुने अब्दुल कादिर जिलानी जीअं उन चोर के फरमायो चोर उन ते एतबार कोन कयो लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको चोरनि जो वॾो बादशाह चोर ॾिसी रहियो सरदार चोर ॾिसी रहियो वो सॼो मंज़र ॾिसी रहियो वो चोर वॾो सरदार ईंदो आहे सोणे अब्दुल कादिर जिलानी खे चवंदो आहे ओ बचड़ा दे त ख़बर छा थो चवण चाहे उन सरदार जो बस इने चवणो हूंदो आहे सोणो अब्दुल कादिर जिलानी फरमाईंदो आहे ओ चोरनि जा सरदार ओ चोरनि जा मूं वटि बि अशरफियूं हिननि सभिनी काफ़िले वारनि वटि सोना चांदी दौलत तव्हां इन ते नाज़ करे रहिया आहियो मगर मूं वटि बि अशरफियूं वो चोर चवंदो त बच्चा किथे सुनो अब्दुल कादिर जिलानी अहिड़ी त जाए ता उहो कीदो खणी जन में अमड़ अशरफियूं विझी ॾिनियूं उहे अशरफियूं कढी चोर जे हथ में ॾींदो आहे
चोर खदान निकरी वी दिया चोर का मुझे दोस्त अजीज चीख निकरी वी दिया छाव तो दिसा किए मंजर तो दिसा उन चोर जे सरदार सोने अब्दुल कादिर जिलानी जे सदके में सभी के माल वापस दिनो चोर अदब जा बदी चमंदो ओ बचड़ा दे त खबर तुझी जाए ते असा अशरफिल दिसी भी कोन पिया सगू नको वरी तोखे केरो हथ पियो लाए सगे तुझो ये जेके अशरफियो ये असा के तो किए वापस दियो तो किए असा के दियो इने जो राज चाहे सुन अब्दुल कादिर जिलानी फरमाइंदो ओ चोरो ओ फोरो असा के मुजी अमड़ जेकी मुजी अमड़ा उने चयो हो त कोई भी बात में मिले उनके तो उन सा तू कूड़ न गालाई जा मां अमड़ जे उन गाल ते अमल करण जे लाए मां तमा सा कूड़ कोन पियोड़ी सगा ओ ईमान वारा मुसलमान बिल वालिदैन ihsana जिए मुझे सुने अब्दुल कादिर जिलानी यारी वारे कोट अमल करे देखारियो अमड़ जी हिकड़ी गाल ते इने तू भी पंजे अमड़ ए अबे जे जेके गालियों उन ते अमल करे देखार ओ मुझा दोस्त अजीज मुझ पे नियाज रब तो फरमाए व बिल वालिदैन ihsana ओ ईमान वारो ओ मुझा बांधड़ो जेके तुझा अबो ए अमान उन सा एहसान कजा उनके बुरो न गालाए जा उन सा सुठो सलूक कजा मता ये न छे जो वे पोड़ा छी वलन उनके तू छदे दी उनके तू घर का बाहर कदी छदी ओ ताकुन मेराई किते बेहद रही न मुझा दोस्त अजीज मुझो अल्लाह तो फरमाए व बिल वालिदैन ihsana ओ मुझे बनड़ा जने तुझो अबो अम्मा पौड़ा छी वञन उन सां तू सुठो ॻाल्हाए जाए सुणो सलूक कजा सुणो बर्ताव कजा इने न कजा मता तू शहर मां अची करे पंजे अमड़ सा पंजे अबे सा सूर लुक जेके भी सूर है जेके भी तोके सूरन दुखन गमन उन सा गालियों करी त अज मुखे यो गमा अज मुखे ही दुख मिलियो न मुझा दोस्त अजीज पंजे अबे अमड़ जे मोहते गम ए सूरन जो गालियों न कजा जदे तो पंजे घर में वञण जी कोशिश करे उते दरवाजे ते भी करे सबे दुख गम दर्द उन दर्जे पोया उछलाए करे खिलंदो वञो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह पंजे अबे अमड़ के सलाम वराए करे खुश थी दो वञो जिए तो के जनो मुझा बचड़ा दे त खबर जो किए खुश थी दो आयो आई केड़ी खुशी आ उन सा खुशी जू गालियों कर खुशी जू गालियों कर मगर बे का खुशी न मिले पर तू न सा इहा खुशी जी गाल करता ओ मुझा बाबा ओ मुझी अमड़ अजमा अल्लाह जो फर्ज नमाज पढ़ी आयो अदा करे आयो मां सोने कुरान करीम जो लोलियो दे आयो मां अल्लाह जो जिक्र करे आयो इने खिलंदो वञो मुझे आका फरमायो जन्नत में वो वींदो जेको दुनिया जा दुख हुजन सोर हुजन सभई दर्जे सामो भी करे सब उछलाए करे जने दर्जे अंदर जे ज़ाल सामो आई ओ मुझी सुणी कुंवर अस्सलाम
अलैकुम व रहमतुल्लाह। जने दिल पर बाबा आयो ओ मुझे दिल पर बाबा अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। जने जी जल अमड़ाई ओ मुझी जी जल अमड़ अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। तुझे जिके बचड़ान हुए तुझे सामू आया उनन के भी तू सलाम वरण सेखार। उन्हें के कुरान करीम जी तालीम जार जे करे तो सुभाणे तू कब्र में वही पवदे वो तुझो नेक वाई साले जेको औलाद तू छदे वे कोई तो के उते कमी ईंदो। जी मुझे दोस्त जी मुझे दोस्त हाफिज राशिद ये महफिल सजाई छाजे कान इनके